लाहौर के बाजार में जोरदार धमाको, 3 ॼणा मारिजी विया, 22 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। जोरदार धमाके सबब केतिरियुनि इमारतुनि ऐं गाॾियुनि जे खे नुक़सान। अस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू, सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े खे कड़ो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ पार्टी तर्जुमाननि जो इजलास। मुल्की सियासी मुआशी सूरतहाल जो जायज़ो, सेहत कार्ड, फौजदारी कानूननि में तब्दीलियुनि ऐं असास प्रोग्राम बाबति गौर विचार। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त अवाम खे फौरी इंसाफ़ जी फराहमी लाइ कानून में तब्दीली कयूं पई वञनि। मुख़ालिफ़ धुर अवामी मुफ़ादनि वारी कानून साज़ी में साथ ॾे। हुकूमत ते तनक़ीद हलंदी रहंदी, हुकूमत अवामी मुफ़ादनि वारी कानून साज़ी खे अहमियत ॾेई रही आहे। मुस्लिम लीग नून अगवान ख्वाजा आसिफ खिलाफ वज़ीर आज़म की साख खे नुक़सान पहुचाइण बाबति केस में वॾी अघ भराई। अदालत ख्वाजा आसिफ के वज़ीर आज़म के इल्ज़ामनि ते आॾी पुछा जी इजाज़त ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम ते तौहीन अदालत केस में फर्द जुर्म लागू। संदसि खिलाफ बयान ॾींदड़ तहरीक इंसाफ़ अगवाननि खे नाअहल करार ॾियण जी दरख़्वास्त रद्द। सहाफ़ियुनि ते फर्द जुर्म लागू न करण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस अतर मुनल्ला रिमार्क्स में चयो आहे त संदन साकिब निसार या ॿिए कंहिं सां को बि तालुक़ नाहे। तासुर ॾिनो वियो त इस्लामाबाद हाई कोर्ट कंप्रोमाइज़्ड आहे। जेकॾहिं का ग़लती थी आहे त ॿुधाए वञे, कार्रवाई कई वेंदी। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त कोरोना रिलीफ फंड 40 अरब रुपयनि जूं गोभियूं हई वयूं आहिनि। हुकूमत ऑडिटर जनरल की रिपोर्ट ते अञा ताईं जवाब जमा न करायो आहे। वफ़ाक़ी काबीना पंहिंजे ई ऑडिटर जनरल की रिपोर्ट रद्द कई। केपी कोरोना रिलीफ फंड मां बि 29 करोड़ ऐं 60 रुपया गुम कया विया आहिनि। दखण पंजाब सूबे ते हुकूमत मुखालिफ़ धुर सां राब्तनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी सां राब्तो। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज़ शरीफ़ खे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो ख़त मिली वियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त हुकूमत दखण पंजाब खे सूबो बणाइण ऐं मुल्तान सेक्रेटरीट वारे मुआवले ते समूरियुनि पार्टी सां मशवरा चाहे थी। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी नामज़दगी काग़ज़ रद्द करण ख़िलाफ़ अपील ख़ारिज। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त परवेज़ मुशर्रफ ॿीहर इलेक्शन में हिसो वठंदो त काग़ज़नि ते एतिराज़नि जो दिफ़ा करे सघंदो। कराची में कोरोना वायरस के केसनि जी शरह 41 सैकड़ो ताईं पहुची वई। 24 कलाकनि दौरान 3149 केस ज़ाहिर। मुल्क में 9 महीननि खां पोइ कोरोना वायरस के केसनि जी शरह 11.5 सैकड़ो ताईं पहुची वई। कराची बार एसोसिएशन तरफां जीए सिंध हलचल के बानी साईं जीएम सैयद जी 118 सालगिरह तकरीब कोठाई वई। वकीलन, अदीबन, सोसाइटी अगवाननि तरफां साईं जीएम सैयद के भरपूर भेटा पेश। अगवाननि जो चवणु आहे त साईं जीएम सैयद जो तारीख़, सकाफ़त में अहम किरदार आहे। साईं जीएम सैयद केतिराई ॾहाका जेल भोगियो पर उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। सिंध हाई कोर्ट में शहीद डीएसपी के वारसनि खे मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ ॿुधणी। आईजी सिंध मथां सख़्त कावड़ जो इज़हार। 3 सालनि खां आईजी आहियो, अदालती हुकुमनि ते अमल छो न पियो थिए। शहीद एहलकारनि के वारसनि खे मुआवज़ो ॾियण वारे मामले में तकरार छो आहे, अदालत जा रिमार्क्स। मेहरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि जो टर्म बैक पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुक गेट अॻियां धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त फेल थियल शागिर्दनि खां हिक ॾींहं में 3 पेपर वरिता पिया वञनि, जंहिं करे हू परेशान आहिनि। यूनिवर्सिटी इंतज़ामिया प्रोसिक्यूशन जे उसूलनि ते कंहिं बि क़िस्म जो अमल न करे रही आहे। उबावड़े में अगवा थियल मासूम नींगर जी बाज़ियाबी लाइ उबावड़े मीरपुर मातले में मुख़्तलिफ़ धुरियुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। अगवाननि जो चवणु आहे त हफ़्ते गुज़रण बावजूद शेख पाड़े में अगवा थियल नींगर बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस अब्दुल अहद भट्टी जी बाज़ियाबी लाइ के बि कोशिशूं न वरितियूं। लाड़काने में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नई दिल्ली रोड ते धरणो, टायरनि खे बाहियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त बदअमनी सबबि संदन जीअण जंजाल थी वियो आहे। हथियारबंद ट्रैक्टर ट्राली फुर करे विया पर पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। ऐं कोक स्टूडियो जो नओं गानो तू झूम मक़बूल थियण सां गॾु तकरारी बणिजी वियो। उमरकोट जी गुलकारा निर्मला मेघवाड़ी तरफ़ां कोक स्टूडियो ते गाने जी म्यूज़िक चोराइण जो इल्ज़ाम।